श्रीमती हीना अगनानी जी। मां हीना अगनानी हीर अहमदाबाद में आकाशवाणी ते कैजुअल न्यूज़ रीडर आया, लेखिका ऐं शायरा पिण आया। NCPSL तरफा मुझे अॼु ही मंच दिनों वियो आहे। NCPSL जा शुक्राना। हिते हाज़रीन सभिन एकेडमीज़ जे बानीकारन के ऐं हिते मंच ते पधारियल सभिन मेहमानन के तहे दिल से मां शुक्राना थी चवां जो मूंखे तव्हां ही मौक़ो ॾिनो। तव्हांजो स्वागत आहे। ही अॼु जे सेशन जो ही विषय आहे सिंधी एजुकेशनल इंस्टीट्यूट जी हाणोकी हालत ऐं मुस्तक़बिल में कहिड़ा क़दम असां खणी सघूं था। सिंधी स्कूल जेके आहिनि, मां हींअर फ़िलहाल गुजरात जे हवाले सां तव्हांजे साम्हूं ही रिपोर्ट पेश कंदमि। सिंधी मैनेजमेंट स्कूल जेके आहिनि उते सिंधी मीडियम स्कूल हूंदे बि हींअर बंदि थी चुका आहिनि, छोकी शागिर्द कोन्हनि। स्कूल हींअर हलाया कोन था वञनि, पर किन स्कूलनि में 5, 6, 7 दर्जन ताईं सिंधी विषय पढ़ायो थो वञे। उन्हनि जो जेकॾहिं आङुरियुनि ते ॻणियूं त एकड़ ॿेकड़ वञी बचंदा। 11, 12 या हायर सेकेंडरी में अहिड़े कोई बि विषय सां हींअर काई बि पढ़ाई नथी थिए। उन जा जुदा जुदा कारण थी सघनि था। गुजराती मीडियम स्कूल में या गैर सरकारी थोड़े गैर सरकारी में प्राइमरी प्री प्राइमरी स्कूलनि में सिंधी पढ़ाई नथी वञे। बड़ौदा में MS यूनिवर्सिटी में सिंधी विषय में FY, SY ऐं TY में सिंधी विषय सां कोर्स आहिनि, जिते हिन वक़्तु सॼे भारत मुल्क मां 360 शागिर्द सिंधी तोड़े गैर सिंधी शागिर्द पढ़ाई करे रहिया आहिनि, जेका गुजरात जे लाइ हिकु फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। गुजरात यूनिवर्सिटी में ॻाल्हि कयूं त सिंधीअ में BA ऐं MA एक्सटर्नल सिंधीअ सां कोर्स कराया वेंदा आहिनि। गुजरात यूनिवर्सिटी बोर्ड ऑफ चेयरमैन डॉक्टर रोशन गोलाणी आहिनि। सिंधी संगत संस्था तरफा अहमदाबाद में 5 स्कूलनि में जूनियर KG, सीनियर KG, पहिरें दर्जे में सिंधी लिपि सेखारण जो कम शुरू थी चुको आहे। गुजरात विद्यापीठ में MAd जो कोर्स भी हींअर करायो वेंदो आहे। हाणे असां ॾिसूं मुस्तक़बिल में असां कहिड़ा कहिड़ा क़दम खणी सघूं था असांजे शागिर्दनि खे पंहिंजी सिंधी ॿोली सिंधी भाषा जे तरफ़ मोड़ण जे लाइ। कुछ वक़्तु अॻु आकाशवाणी अहमदाबाद तां सिंधी भाषा सेखारण जा क्लास गुजराती मीडियम मैरफत हलाया वेंदा हुआ, जेके हींअर बंदि आहिनि। उन्हनि खे वरी शुरू करण जी ज़रूरत आहे, छो रेडियो हिकु असराइतो माध्यम आहे पंहिंजे मक़सद ते रसण लाइ। उन जो गवाह असांजे प्रधानमंत्री जी मन की बात प्रोग्राम आहे। सिंधी तइलीम जे विकास लाइ जेके MS यूनिवर्सिटी में गुजरात विद्यापीठ में जिते सिंधी विषय पढ़ायो थो वञे उते वधीक फंड मुहैया कराइण घुर्जनि। हिकु पीठ जी रचना करण जी ज़रूरत आहे। तोलाणी आर्ट्स साइंस कॉलेज में सिंधी विषय ते पढ़ायो वेंदो आहे, पर शागिर्दनि जी कमी आहे। गुजरात विद्यापीठ में भारतीय भाषा संस्कृति संस्था में सिंधी सेखारी वेंदी आहे। आचार्य कृपलाणी जे नाले सां सिंधी चेयर बर्पा थियल आहे। 25 सालनि खां डॉक्टर जेठो लालवाणी उते सिंधी तोड़े गैर सिंधी शागिर्दनि खे सिंधी पढ़ाइण जो कमु कंदा आहिनि। NCPSL तरफ़ां डिप्लोमा एडवांस डिप्लोमा कोर्स पिणु हलाया वेंदा आहिनि। इन हवाले सां चवां त बड़ौदा में संत कंवर कला केंद्र जी तरफ़ां सॼे भारत मां वधि में वधि क्लास हिते हलाया वेंदा आहिनि, पर मास्तरनि लाइ कुझु ख़ासि उजूरो मुहैया नथो करायो वञे। इहा निराशजनक ॻाल्हि आहे, जंहिंमें सुधारो आणण जी ज़रूरत आहे। कच्छ यूनिवर्सिटी में सिंधी कच्छी लोक संस्कृति केंद्र बर्पा करणु घुर्जे, जीअं श्री जेठो लालवाणीअ बि अॻु में इहा ॻाल्हि चई, छो जो सिंधी भाषा सिंधी सकाफ़त ऐं संस्कृति जो इहो हिकु अहम हिसो आहे। सिंधी तइलीम सां गॾु जेकॾहिं स्कूल ट्रेनिंग खे बि हिमथायो वञे, स्किल पावर खे वधायो वञे, रोज़गार जा वज मैसर कराया वञनि त असांजो मक़सदु बरसवाब थी सघे थो। स्किल ट्रेनिंग शागिर्दनि खे थीसिस लिखण, तर्जुमा कराइण, साहित्य रचण जहिड़ी सिख्या ॾिनी वञे, गॾोगॾु रोज़गार मुहैया करायो वञे, त मूंखे लॻे थो त हर सिंधी ॿार सिंधी विषय खणी पंहिंजो मुस्तक़बिल बहितर बणाइण जी ज़रूरु कोशिशि कंदो। हिते ही मां पूरो कयां थी। हिकु ई बैत आहे उन सां, उते माॻ मिलंदो जिते पंध पुॼंदा, सचायूं खणी जे अवां साण हलंदा,
मतां चओ मरी विया सवेरा सोभूं, पिरह बाक फुटंदी इजो रंग रचंदा। धन्यवाद।